कोन कंदा आहिनि कॾहिं। बहरहाल मां पंहिंजी धुन में लॻो पियो रहियुमि। मां शुरूआति कई अदब में 1974 में, जॾहिं पीपल्स पार्टी तर्जुमान अख़बार हूंदी हुई, हिलाल पाकिस्तान सिंधी ऐं मुसावात उर्दू, इन ॿिन्ही जूं 10 कापियूं हिंडियारी में वठी ॻोठ में विराईंदो हुउमि मुफ़्त में। पढ़ंदो हुउमि, उनमें मां कालम बि लिखंदो हुउमि, उनमें जेके मज़मून बि लिखंदो हुउमि। शुरूआति मुंहिंजी उतां थी। पोइ वरी कावशिफ़ वारा लिखणु शुरू कयुमि, इबरत में लिखणु शुरू कयुमि। पोइ वरी मुंहिंजी ख़ासि केली न तमामु घणी लॻंदी आहे। घणे में घणो मुंहिंजो दोस्त आहे ख़ालिद ख़ासि केली, जंहिं मुंहिंजे सभिनी किताबनि में मूंसां वॾो साथ ॾिनो। दर दर गॾु हलियो, मोटर साइकिल ते, पैदल, बारिश हुजे, गर्मी हुजे, सीउ हुजे, साईं पंहिंजे तेल ते, पंहिंजी ख़र्च ते गॾु हलियो। उनखां पोइ अब्दुल रसूल दरबान ख़ासि केली साहिबु आहे, मुश्ताक ख़ासि केली साहिबु आहे, मोहम्मद अमीन ख़ासि केली साहिबु आहे, ऐं मोर ख़ासि केली साहिबु आहे, कासिद ख़ासि केली साहिबु आहे, ऐं साईं सूफ़ी दीदार अली ख़ासि केली आहे। त ख़ासि केलियुनि सां जेतिरा मुंहिंजा तालुकात आहिनि, माशाअल्लाह शरण सां बि एतिरा न आहिनि। उन्हनि जी वॾी महिरबानियूं आहिनि। ऐं 96 रुपया। हा, पहिरें मूंखे पैरल शहर में रखियो 96 रुपये पघार ते। पोइ मुंहिंजी बदिली कयूं फैज़गंज ख़ैर मोहम्मद भेण जो स्कूल हो। जॾहिं मां उते हुयुमि, उते अबो निकितो अची, मई या जून जो महीनो, उते अबो आयो, सॼो पघिरिजायो, बोस्कीअ जो पटको हुजेसि ऐं बोस्कीअ जा कपिड़ा हुजनि। पैदल आयो भंगुनि खां। मूंखे चई नौकिरी जी ज़रूरत न आहे, 96 रुपया मां तोखे ॾींदुसि, हल घर। पोइ उते लाल खान नालो उहो स्कूल जो बानीकार हो। उन चयोसि साईं तव्हां वियो, तव्हांजा कपिड़ा बि धुआरिया हूंदा, मानी बि खाराया हूंदा, राति को सुबुह ते तव्हां पुॼी वञे तीअं कजो। पोइ राति ते अबे खे एतिरो मुतमइन कयईं, चई तव्हां हिन जी बदिली करायो, इहे 96 रुपया कंहिं ज़माने में 96,000 थींदा। ऐं हुनजी इहा ॻाल्हि लॻी जो मुंहिंजी अॼु पेंशन 1,30,000 आहे। त तॾहिं 96 रुपए जो वॾो वैल्यू असां बाबा खे बि ॾींदा हुआसीं, पंहिंजो घर बि हलाईंदा हुआसीं, संगत में बि उथंदा 96 रुपए में। वरी ॻाल्हि त मां जॾहिं 71 में शादी कई, तॾहिं 100 रुपए में मां बूट बि वरितो, कांच बि, खमीस बि, पटको बि, सभु 100 रुपए में। तॾहिं एॾी सस्ताई। अॼु त 96 रुपए में का शइ न मिलंदी, न मुर्गी मिलंदी, न दाल मिलंदी, न भींडी मिलंदी। असां बेसिकली असांजो पीउ ॾाढे जी इज़त वॾी, वॾेरा सरबा, पर उनखे प्रॉपर्टी का बि न हुई, ग़रीब आहे सफ़ा। उन्हनि खे अलाह इज़त ॾिनी, उन्हनि जी एॾी मञोती। असांजा माइट वेठा हूंदा खुथ में, माना अॼोको जेको हबीबुल्लाह शरह ॻोठ आहे, मीरा परिंबर, असां उतां बि कई दफ़ा अन्न जो अधु मण वठी वरी वॾे रसूल बख़्श मशीन महांगे में उतां पीआरे गरम गरम मथे ते खणी घर ईंदा हुआसीं। ऐं जेको ठरी में पढ़ियासीं 3 साल कॾहिं बि हिंडियारी कोन फिरियासीं, हमेशह पंधु ईंदा हुआसीं स्कूल। रुपयो बि खीसे में न हूंदो हो। ऐं भले गर्मी हुजे, सर्दी हुजे, छा बि हुजे, पैदल ईंदा हुआ। तमामु मिसकिनी हाल हो, पर शुक्र आहे त असां हिमत न हारीसीं। ऐं पहिरें मूंखे मास्तरी मिली, पोइ मुंहिंजे भाइरनि खे मिली, ॿिनि खे, पोइ वरी ॿिया डॉक्टर थियो, ॿिया तपेदार थिया, इंजीनियर थिया, माशाअल्लाह। पोइ अलाह सभु कुझु ॾिनो। प्राइमरी में जेके मुंहिंजा क्लासमेट आहे सभई गुज़ारिया। हिकिड़ो मोहम्मद हनीफ़ हो, जेको पहिरें खां 10 ताईं मूंसां गॾु हो, पहिरें उस्ताद हो, पोइ तपेदार थियो, उहो गुज़ारियो। ॿियो जानब अली नालो, ऐं हा नूर ख़ान हुयो, मंठार हो, इमाम अली हो, इहे अञा आहिनि, पर उहे मूंखां बि वधीक पीरसन थी विया आहिनि हाणे। हा, उहे ॾाढो कमज़ोर थी विया आहिनि। मैट्रिक में उस्ताद अमीर अली मूंसां गॾु हो, उहो बि हाणे सुम्ही पियो आहे। हा, ॿियो मोहम्मद सालिक उहो बि सुम्ही पियो आहे। अब्दुल हकीम उहो गुज़ारे वियो। हाणे जेको आहे सो घणा असांजा दोस्त जेके साथी आहे, हे दुनिया छॾे विया आहिनि। तॾहिं बिलाड़ो एॾी रांदि हुई जीअं अॼुकल्ह क्रिकेट आहे। बिलाड़ो थींदो, उन में परे परे जा प्लेयर ईंदा, ॻाढ़े पथर ते ईंदा, हेॾे ॾहरनि जे भरिसां बिलाड़ो ते ईंदा। असां बि राति जो हेॾे ॻाढ़े पथर ते बिलाड़ो खेॾंदा हुआसीं। पोइ हिकिड़े दफ़े मां अंदरि हुजां,
ऐं अंदरी मूड़ीअ में 7 ॼणा हूंदा हुआसीं, ॿाहिरों 7 हूंदा हुआ। पोइ ॿाहिरियों हिकिड़ो माण्हू कंहिं हिकिड़े खे थप्पड़ हणंदो, पोइ 7 ई वञी चढ़ी वेंदा, वञी दफ़ींदा। पोइ हिकिड़ो अब्दुलसत्तार नालो डॉक्टर हाणे गुज़ारियो आहे, उहो ईअं छपी छपी मूंखे चमाट हईं ॾाढे ज़ोर सां। मां कढ लॻोमांसि, कढ उहो उसूल आहे त पिड़ खां पोइ बसि ॻाल्हि ख़तमु आहे। उहो पिड़ टिपी वियो, मां त बि न छॾियोमांसि। उहो थोरो भॼी वरी चए पिड़ मोटी, मां चयो पिड़ मोटी कान्हे, मां न छॾींदोमांसि। पोइ आख़िर रसूलपुर ॻोठ खां ओर ते हिकिड़ी बंदी ठकुर जी बंसर बि कड़े ते, उन ते चाढ़ी मथे चढ़ी वियो। मथे चढ़ी जंहिं लहे पियो त मां वञी पहुतोमांसि। उन जी गोॾनि खां हेठि भाकुर जी पुठी में चक हयोमांसि, धसियोमांसि, सॼी मूड़ी कढ हुजे। 14 माण्हू राति जे मां 9-10 जो टाइम, कुता माण्हू सभु कढ हुजनि। तॾहिं इहा परवाह न हूंदी त टाइम वेस्ट थो थिए या उजाॻो थिए या केरु झेड़ो कंदो या छा। ईअं पाण में फ्री हूंदा हुआ त अहिड़ा दोस्त हुया। अमन अमान हो बर्दाश्त हुई तॾहिं, ऐं ख़ुलूस हुयो हिक ॿिए सां। मां साईं शादी कई 1/4/1970। हा, तॾहिं मुंहिंजो सहुरो उस्तादु हो अब्दुल कयूम, उहो हिते रसूलपुर वेठल हो, ऐं मुंहिंजी शादीअ खां पोइ नारियल ॾियो। हा, पहिरियों पुटु मुंहिंजो हुते ॼाओ अज़हर ख़ालिक। पोइ ॿिया ॿार सभु बिरे ॻोठ जा, उन में 4 पुट ऐं 6 नियाणियूं। शुक्र अल्लाह जो 3 छोकिरनि खे रोज़गारु सुठो मिली वियो आहे पंहिंजे महिनत सां। ऐं कंहिंजे लाइ मां रिश्वत कोन ॾिनी जीअं अॼुकल्ह हले थो, या कंहिंजे लाइ कोटा बि न मिली किथां, सभु मेरिट ते थी विया। बाक़ी हिकिड़ो आहे नंढो नंढो, उहो बि पोस्ट ग्रेजुएट थी वेठो आहे, मास्टर्स कई वेठो आहे। अलाह करे उन्हनि खे को जॉब मिली वेंदो। प्राइमरी में पहिरियों असां वटि उस्तादु क़ुर्बान अली ख़ासि करे वियो। उन जो रसूलपुर ते वॾो अहसान आहे। ऐं उनखे जेकॾहिं चइजे त रसूलपुर खे रोशन करण वारो उहो माण्हू क़ुर्बान ख़ासि करे